रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इल्ला तंसुरुहु फ़क़द नसरहुल्लाह इज़ अख़रजहु अल्लज़ीना कफ़रू सानिय इस्नैन इज़ हुमा फ़िल ग़ार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाहा मअना फ़क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शानि हबीबिही इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जे मोहब्बत सां दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्हम्दुलिल्लाह खुशी जे मौके ते तवां असां जामा मस्जिद गाड़ी मोड़ी जे अंदर रब के राज़ी करण जे नियत सां दिस्तार फजीलत हुफ़ाज़ किराम मोहतरम असां जो पहिरियों शागिर्द उस्ताद मौला बख्श साहब दिस्तार जे मौके ते तवां असां के मदू कयो आहे। दुआ है अल्लाह तबारक व तआला इन नौजवानन के कुरान पाक जे मथां मजीद मेहनत करण हिफ़्ज़ सां गॾु अल्लाह पाक उन्हनि खे इल्म भी नसीब करण फरमाए। महीनो जमात सानी हली रहियो आहे। इन महीने जे अंदर हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जी वफ़ात आहे। अल्लाह तबारक व तआला हर एक सहाबी के शान ए मर्तबा अता करण फरमायो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जो शान ए मान आला उत्तम करण फरमायो। जो बिनी जान जे सरदार हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो नबियन का बाद में अफजलुल बशर आए हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु आए। गार जो हिजरत जो वाक़ियो तवां असां उलमा किराम खां ॿुधंदा रहंदा आहियूं। इन आयत जे टुकरे में इहो वाक़ियो ज़िक्र थियल आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने अल्लाह जे हुक्म सां हिजरत करण फरमाई। हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं कठा हा काफ़रन पोयों पेरो खयो पेराडन के वनी पासा वासियो तवां पेरो सही उते पहुंचायो असां तव्हां के इनाम ॾींदासीं। आया जबल सौर ते इस ताईं ॿ पेर हा मथे हिकिड़ो पेर हो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन के पांजे कुरन मुबारक ते खणी करे गार सौर में पहुंचाण फरमायो। अंदर विया गार साफ कयो समूरा सुराख बंद कयो। हिकिड़ो सुराख बचियो जंहिंजे पंहिंजी खुड़ी मुबारक ॾिनो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अर्ज़ु कयो साईं हाणे अचो आराम करण फरमायो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आया आराम करण फरमायो। भला लगे रही बेइख्तियारी अखिन मां पानी शुरू थी वियो जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म अतर ते गोड़ा हज़रत अबू बकर साईं जा पिया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन के सुजागी थी वई पाण फरमायो कहिड़ी ॻाल्हि अबू बकर तोखे रोआरे रही आहे जैसा हीअं का भला आहे जेका डंगे रही आहे। तो पाण पंहिंजी लॻ मुबारक लाइण फरमायो सूर दफ़े थी वियो। काफ़र पोयों पेर खणी आया। हज़रत अबू बकर साईं फरमाए थो त जेकॾहिं काफ़र थोरो हेठि ॾिसनि त असां ते हुननि जी नज़र पइजी वञे हा। इन मौके ते हज़रत अबू बकर साईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अर्ज़ कयो या रसूलुल्लाह दुश्मन त पहुची विया। इन मौके ते जेके बिनी जान जे सरदार हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पांजे साथी के दिलजाए फरमाई उहे अल्फाज अल्लाह पाक कुरान पाक के अंदर जिक्र कर फरमाया
इद यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना जरे चयो तो पांजे साथी के तो बेशक अल्लाह असां सां कठो आहे तंहिंजे करे उल्को न कर गम न कर रसूल हज़रत अबू बकर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु खे टे शयूं पसंदि उन्हनि मां हिकिड़ो फरमाए त मुंहिंजी अखि हुजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चेहरो मुबारक हुजे ॿियो अल्लाह जो ॾिनल माल हुजे रसूल हुकुम करे मां पंहिंजो माल ख़र्च कंदो रहां टियों फरमायो मुंहिंजी न्याणी हुजे अबू बकर जी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निकाह में हुजे ये टई शयूं ये टई रातियूं टई ॾींहं हज़रत अबू बकर साईं के सौ से दो अकेलो जेको मौक़ो मिलियो आहे ज़ियारत जो इन गार सौर जे अंदर मिलियो आहे त इन ॾुखे वक़्त में तव्हां असां खे बि अल्लाह तबारक व तआला खां मदद वठणु खपे जी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत अबू बकर साईं के फरमायो बेशक अल्लाह असां सां गॾु आहे ये न फरमायो त मां समूर नबियन जो सरदार तो सां कठो आहियां तंहिंजे करे उल्को न कर गम न कर ये न फरमायो फरमाए इन्नल्लाह मअना बेशक अल्लाह असां सां गॾु आहे वधीक उलमा किराम इन हजरत जे वाक़े ते रोशनी विझंदा दुआ है अल्लाह पाक इन मदरसे के आबाद करण फरमाए जे शुरुआत कई शाह साहब जिन अल्लाह साईं उन जे उम्र में बरकत अता फरमाए जेके उस्ताद ते पहिरियों शुरुआत करे विया मौलाना उस्ताद वाहिद बख्श साहब फुलकोटरो कारी अब्दुल वाहिद साहब कारी अब्दुल वहाब वो भी अल्लाह के प्यारा थी विया इहो उन जो जारी खैर आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इंसान वफात करे विंदो आहे सब अमल हुन जा कटजी विंदा आहिनि बाक़ी टे अमल हूंदा आहिनि के सवाब मिलंदो रहंदो आहे हिकिड़ो फरमायो वलदुल सालिहुन यदु लहू औलाद सालिह छॾे वियो उहो उन जे लाइ दुआ घुरे थी हिकु आहे नसबी औलाद बि आहे रूहानी औलाद अल्हम्दुलिल्लाह या उस्तादन जो सिलसिलो आहे जेके उन जा शागिर्द पिया पढ़ाईंदा रहनि था इहो बूटो पोखिजी वियो हाणे जेके इन मां पढ़ाईंदा रहंदा उन्हनि शुरुआत कंदड़नि खे इहो सवाब मिलंदो रहंदो दुआ आहे अल्लाह पाक उन्हनि उस्तादन साहिबान जा बि दर्जा बुलंद करणु फरमाए उन्हनि जे लाइ बि बख़्शिश ऐं दर्जात बुलंदीअ जो रब साईं सबब बढ़ाइणु फरमाए ही जलसा दीन जे इशाअत जे लाइ रखिया वेंदा आहिनि जीअं मुस्लमाननि जे दिलनि में शौक़ु पैदा थिए त उहे बि पंहिंजे ॿारनि खे मदारस में छॾनि इहो एज़ाज़ आहे जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 1400 साल अॻु बि सर्टिफिकेट अता करणु फरमायो खैरुकुम मन तअल्लम अल-क़ुरान व अल्लमह तव्हां में भला उहे आहिनि जेके क़ुर शरीफ़ को सिखनि वरी ॿियनि खे सेखारनि तंहिंजे करे तव्हां असां समूरा मुस्लमान पंहिंजे बचनि खे दीनी तालीम ॾियूं जेका हिन दुनिया में भी कारगर क़ब्र में भी आख़िरत में इहो सर्टिफिकेट ख़त्म थियण वारो आहे ई कोन हिन दुनिया में हूंदो तॾहिं बि हाफ़िज़ आलिम वफ़ात करे बि तॾहिं बि हाफ़िज़ आलिम क़यामत जे ॾींहुं बि चयो वेंदो लिसाहिबिल क़ुरान क़ुरान वारे खे चयो वेंदो त क़ुरान पाक पढ़ंदो वञ जन्नत जे दर्जात ते चढ़ंदो वञ पंहिंजा दर्जा हासिल कंदो वञ दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असां समूरनि खे ऐं जेके नौनिहाल हाफ़िज़ थिया आहिनि अल्लाह साईं उन्हनि खे आमिन बढ़ाए ऐं समूरनि मुस्लमाननि जे ख़िदमत खे क़बूल करणु फरमाए आमीन व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।